ख़बर ॾींदा हलूं गाज़ी अहमद मां जिथे सकरन शुगर मिल भरिसां कोच ऐं ट्रालर में टक्कर सबब फौतियुनि जो अंग छॾी रहियो आहे। फौतियुनि में गुलरेज़ नसीबुल्ला साहबगुल बशमत खान ऐं मीरा खान शामिल आहिनि। फौत थी वियलनि में बस ड्राइवर यासिर अली बि शामिल आहे। सकरन शुगर मिल भरिसां कोच ऐं ट्रालर में टक्कर थियण सबब फौतियुनि जो अंग वधीक छॾी रहियो आहे। फौतियुनि में गुलरेज़ नसीबुल्ला साहब खान बशमत खान ऐं मीरा खान शामिल आहिनि। फौत थी वियलनि में बस जो ड्राइवर यासिर अली भी शामिल है। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली जामवी सां। ज़ुल्फ़कार, इन हवाले से वधीक ॿुधाइजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा जेको ही सुबुह हादसो थियो आहे कोच ऐं ट्रालर में हादसो थियो आहे इन सबबु छह इंसानी जायूं जेके इन में ज़ाया थी चुकियूं आहिनि। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इन में तमामु फौतियां जंहिंमें बशमत खान आहे, नसीब अहमद आहे, साहिबुल आहे, गुलरेज़ आहे ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधाईंदो जो बस ड्राइवर आहे उहो बि चङो फौत थियो आहे। इन हवाले सां वधीक मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इन जो फौतियुनि जो अंग वधीक छॾी वियो आहे। जी ज़ुल्फ़कार, अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।